अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था पटाटनि जा कबाब या कटलेट्स। इन खां पहिरियों बि मां ॿिनि क़िस्मनि जा कटलेट्स जेका तव्हां सां शेयर कया आहिनि, सेखारिया आहिनि। सो अगरि तव्हां उहे ॾिसणु चाहियो ॿीहर या तव्हां न ॾिठा आहिनि त उन्हनि ॿिन्ही जा लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदमि, तव्हां चेक कजो। उहे ॿई हिक ॿिए खां डिफरेंट आहे, हीअ वरी उन्हनि खां थोड़ा डिफरेंट आहिनि। आज हम बना रहे हैं आलूओं के कबाब। इससे पहले मैं 2 किस्म के कबाब सिखा चुकी हूँ, तो अगर आपने नहीं देखे, आप दोबारा देखना चाहें तो इस वीडियो के नीचे मैं लिंक दे रही हूँ, आप चेक कर सकते हैं। ये मेरे पास 1 पाव आलू है उबले हुए, ठीक है। और ये चिकन है बॉइल्ड, और इसको हमने रेशे रेशे कर दिया है। और उसके अलावा नमक और काली मिर्च अपने जायके के मुताबिक, 1 टेबल स्पून लीमू का रस है, कुछ कटी हुई हरी मिर्चें वो भी अपने जायके के हिसाब से, और हरा धनिया। 1 पाव पटाटा आहिनि बॉइल करे छिले ऐं मैश कया आहिनि। ऐं ही चिकन आहे, उहो तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां घटि वधि करे सघो था। ही तक़रीबन पाव चिकन हुयो जेको असां बॉइल करे ऐं असां हिनखे रेशा करे रखियो आहे। लूणु ऐं कारा मिर्च आहिनि, पंहिंजे जाइके जे मुताबिक़ खणो। ऐं हिकिड़ो लीमे जो रस आहे, 1 टेबल स्पून, हिकिड़ो खाइण वारो चमचो। कुझु कटियल सावा मिर्च, इहे बि मर्ज़ीअ जे मुताबिक़, कंहिंखे तेज़ मसालो थो वणे, कंहिंखे हल्को थो वणे। ऐं हीअ जेको आहे सावा धाणा। हाणे असां इहे शयूं हिन में मिलाईंदासीं। चिकन विझूं था सभिनी खां पहिरियों। इन सब चीज़ों को हम आपस में मिलाएंगे। उसके बाद नमक और काली मिर्च। अच्छा, ही चिकन जॾहिं बॉइल कयो आहे त हिन में थोड़ो लूणु विधल हो, त चिकन में हल्को लूणु आहे। चिकन को उबालते वक्त हमने थोड़ा सा नमक शामिल कर दिया था। ऐं उन सां गॾु आहे ही लीमे जी रस था विझूं हिन में। अच्छा, लीमे जो रस तमामु घणो न विझो, ईअं न त चओ भई वधीक खटो थिए, न पोइ ही मसालो नरम थी वेंदा है, पोइ मुश्किल थी वेंदी आहे उन मां कबाब ठाहिण। तो कभी भी ज़्यादा रस लीमू का नहीं डालें, क्योंकि ये पतला हो जाएगा। जो भी हम ये मसाला आलूओं का बनाएंगे तो फिर वो उसमें से बनते नहीं है। ही असां कुछ सावा मिर्च विझूं था ऐं कुछ धाणा, ठीक है। हाणे हिन सॼे मसाले खे मां मिलाईंदसि। अच्छा, इन खां पोइ ही जॾहिं असांजो मिली वेंदो त असां इन जा रोल जी शकिल जा कबाब ठाहींदासीं। ऐं पोइ जॾहिं उन्हनि खे फ्राई करणो हूंदो त हिकिड़ो मैदो फेटियल आहे ऐं ब्रेड क्रम्स आहिनि ऐं मैदो। ये मेरे पास मैदा है, ब्रेड क्रम्स और अंडा, क्योंकि इसके जो रोल की शक्ल के कबाब हम चिकन और आलू के बनाएंगे तो हम उसमें डिबो कर तल लेंगे। अभी मैं इसको मिक्स करती हूँ। ही चिकन ऐं पटाटनि जो मसालो मूं मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे हिन में असां वटि प्याली में कुझु तेल आहे, मां तेल मां हथ ॿोड़ींदासीं ऐं थोड़ा रोल की शेप में थोड़ा डिघा कबाब ठाहींदासीं। मसाला मैंने ये मिक्स कर दिया है। अब ऑयल में हाथ डिबो के और हम दोनों हथेलियों की मदद से रोल की शक्ल के इसके कबाब बना लेंगे। ये सब कबाब मुँह उठाए छड़े हैं। ये देखिए एक ही साइज़, एक शेप के मैंने बना लिए हैं। अब हम इनको कोट करेंगे। हाणे असां इन्हनि खे कोट कयूं था पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरियों असां इनखे मैदे में ॿोड़ींदासीं चङी तरह सां। उन खां पोइ अंडे में, पहले इनको मैदे में हम इनको डिबोएंगे, फिर अंडे में और फिर ब्रेड क्रम्स में, ठीक है। तो ही मां सजा ठाहे रखंदी थी वञा। ये मैं बना बना के इसमें रखती जाऊंगी और फिर मैं आपको दिखाऊंगी कि ये कैसे लग रहे हैं। ये सब मुंहिंजा रोल कबाब तैयार आहिनि। तव्हां ॾिसो पिया, सभिनी खे मूं पहिरीं मैदे में ॿोड़ियो आहे, पोइ अंडे में, ऐं ब्रेड क्रम्स ख़तमु थी विया उन्हनि में डिप कयो। ब्रेड क्रम्स बि असांजा घर जा ठहियल हूंदा आहिनि, असां ॿाहिरां न वठंदा आहियूं। जेके बि सैंडविचिस में डबल रोटियुनि जा किनारा कटियूं था या स्लाइस बची पवंदा आहिनि, कोई नथो खाए, पासे वारा स्लाइस कोई नथो खाए, त असां उन्हनि खे सुकाए ऐं उन्हनि खे पीसे रखंदा आहियूं। सो ही मुंहिंजा तयार आहिनि। ही थींदा डीप फ्राई, पर हींअर इहे मूंखे न आहिनि। मां इहे शाम जे लाइ ठाहिया आहिनि, इन जे लाइ मां हिननि खे फ़िलहाल फ्रिज में रखंदसि। इतना आप इनको तैयार करके बना के फ्रिज में रख लें और जब पकाना उस वक्त निकालें। मुझे अभी नहीं पकाने, इसलिए मैं इनको फ्रिज में रखूँगी। ही ॾिसो, ही मुंहिंजी कढ़ाई में तेल पियो आहे, पर हींअर मां पचायां कोन थी, इन जे लाइ फ़िलहाल तेल खे मूं ढके छॾियो आहे। सो मूंखे उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हूंदी। कोई ॻाल्हि सम्झ में न आई हुजे, कुझु पुछिणो हुजे त तव्हां कमेंट करे सघो था। तव्हांखे ही रेसिपी वणी हुजे त तव्हां वीडियो लाइक कयो,
ऐं शेयर कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में मां कुझु सेखारणु चाहियां त तव्हां आसानी सां उहो सिखी सघो। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, खाधो हमेशह प्यार सां पचायो। वरी मिलंदासीं कंहिं नई रेसिपी सां, कंहिं नई वीडियो सां। तेसिताईं अलाह वाही।